अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मया गज़ाला अब सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ की सदारत हेठि अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास थींदो। मुल्की इक़्तिसादी ऐं सियासी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। 7 नुकाती एजेंडा बि जारी। काबीना के GS+ बाबत ब्रीफिंग ॾिनी वेंदी। कराची, लाहौर, इस्लामाबाद, पेशावर ऐं मुल्तान एयरपोर्ट ते मनी लॉन्ड्रिंग जे ख़ात्मे लाइ पुलिस स्टेशन्स जी मंजूरी ॾिनी वेंदी। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी। सिंध ऐं बलोचिस्तान में भी वधीक बरसात जी अॻकथी। अॼु शाम ऐं सुभाणे कराची, हैदराबाद, जामशोरो, लाड़काणो, जैकबाबाद, शिकारपुर, दादू, सखर ऐं ॿियनि शहरनि में बरसात पवंदी। कराची में गर्मी पद वधि खां वधि 36 डिग्री सेंटीग्रेड रहण जो इम्कान। बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी। बरसात बाद जबलनि तां ईंदड़ पाणी आबादियुनि खे लोढ़े छॾियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल। इस्लामाबाद, लाहौर, सरगोदा, फैसलाबाद, कोयटा, मालाकंड, कोहलू, खुजदा, डेरा बुगटी, नसीराबाद, जाफराबाद, लसबेला ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात। KPK, गिलियात, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में लैंड स्लाइडिंग जो ख़दशो। IMF जो प्रोग्राम हिकु ॿिनि ॾींहनि में बहाल थी वेंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जी दावा। चवे तो IMF प्रोग्राम जो पघारूं वधाइण सां को बि तालुक़ न आहे। सालियानो 12 लख रुपयनि ताईं आमदनी ते टैक्स छूट बरक़रार रहंदी। कंपनियूं सालियानो 30 करोड़ रुपयनि जे मुनाफ़े ते 200 टैक्स अदा कंदियूं। फाइनेंस कमेटी तजवीज़ ॾिनी आहे त 30 करोड़ रुपयनि ते टैक्स न लॻायो वञे। 30 करोड़ रुपयनि खां वधीक आमदनी ते टैक्स लॻायो वञे। बलोचिस्तान जे नए माली साल 2022-23 जी 600 अरब रुपयनि जी बजेट अॼु पेश कई वेंदी। सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि ऐं पेंशन में वफ़ाक़ जी वाधि करण जो इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ग़रीब ऐं पुठि ते पयल तबिके लाइ वॾो रिलीफ। 5 बुनियादी शयुनि खे ईंदड़ माली साल लाइ घटि क़ीमत ते फ़राहम करण जो उसूली फ़ैसिलो। कराची में यूटिलिटी स्टोर जे नेटवर्क में वाधि जी भी मंजूरी। वज़ीर आज़म जो चवणु आहे त सब्सिडी यूटिलिटी स्टोर ज़रिए पूरे मुल्क में ग़रीबनि खे फ़राहम कई वेंदी। अटे, खंडु, गिह, दालियुनि ऐं चांवरनि जी घटि क़ीमत ते फ़राहमी यकीनी बणाई वञे। कराची में यूटिलिटी स्टोर जो घटि अंग कंहिं सूरत में मंज़ूर न आहे। यूटिलिटी स्टोर जे अंग में इज़ाफ़े जो जामे मनसूबो 2 हफ़्तनि में पेश कयो वञे। पुठि ते पयल तबिके खे हिन वक़्तु रिलीफ जी सभ खां वधीक ज़रूरत आहे। सब्सिडी जो निज़ाम शफ़ाफ़ ऐं डिजिटल बणाए मुख़्तलिफ़ क़िस्म जूं सब्सिडीज़ गॾु करे हिकु जामे निज़ाम बणाए वञे। जैकबाबाद वेझो गढ़ी सबायो पाड़े में नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो। पुलिस जो चवणु आहे त मोहम्मद हनीफ गिरोही जे मथे ते धक जा निशान आहिनि। ऐं अॻूणी वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो जी अॼु 59 सालगिरह मल्हाई पई वञे। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं मुनक़िद कयूं वेंदियूं।